सिंध जे इतलात खाते वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त मुल्क बोर्ड जी तबाहीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं इमरान ख़ान फ़ौज ऐं अदलिया सां जंग विड़ी रहियो आहे। इमरान ख़ान खे सिर्फ़ उहे माण्हू सुठा लॻनि था जेके फ़रह गोगी जी करप्शन ते ख़ामोश रहनि। ही नाकाम सियासतदान ऐं नाकाम माण्हू आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ मूजिबि शहबाज़ हाल हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त हिन वक़्तु सॼे मुल्क में एमरजेंसी वारी सूरतहाल आहे, जिन इलाइक़नि में लखनि जी तादाद में मासूम ॿार, औरतूं ऐं बुज़ुर्ग हुकूमत जी तरफ़ ॾियारे रहिया आहिनि। हिन वक़्तु जंगी हालतुनि में जीअं माण्हू हालतुनि सां मुंहुं ॾींदो आहे, ईअं ई अवाम पाण सां जंग विड़ी रहियो आहे। पाकिस्तानी क़ौम हिक थी मुतासिरनि जी मदद करे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सिंध में अॼु ताईं जे नुक़साननि जा अंग अखर ॿुधाईंदे चयो आहे त हिन वक़्त ताईं 601 माण्हू फ़ौत ऐं 11,558 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। 11,05,123 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। सिंध जे 24 ज़िलनि जा 102 तालका मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्तु सभ खां वधीक पाणी जो फ्लो कोटड़ीअ मां गुज़री रहियो आहे। उन जो चवणु आहे त मंछर ते 1 फुट पाणी घटि थियो आहे, पर मंछर में दाख़िल थींदड़ पाणी जी स्पीड घटि न थी आहे। सूबाई वज़ीर चयो आहे त मटियारी, सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि वारा इलाइक़ा अञा पाणीअ जी हेठि आहिनि। कट जो फ़ैसिलो इरीगेशन अमलदार कंदा त किथां कट लॻाइजे। कंहिं बि वज़ीर जे चवण सां किथां बि कट न लॻंदो। सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त डेंगीअ जे मर्ज़ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। डेंगीअ खां बचाव लाइ स्प्रे कराए रहिया आहियूं। अवाम ख़ासि एहतियात करे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।